उडेरो लाल जे ॻोठ मीरा मोहम्मद शाह जे रहवासी बशीर अहमद खोसो पंहिंजी घरवारी ऐं मासूम बारड़ी समेत प्रेस क्लब उडेरो लाल ॾो एहतजाज कंदे दाहियो आहे त 3 ॾींहं अॻु बासर मोहम्मद खोसो वल्द हाजी मोहम्मद बख्श खोसो ॻोठ ताहिर हिंगोरो वटि मूंखे बेगुनाह डंडा हणी सख़्त ज़ख़्मी करे विधो हो, जंहिंजी मूं उडेरो लाल स्टेशन थाणे ते एनसी पिणु दाख़िल कराई हुई। हुन दाहींदे ॿुधायो त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो आहे। हुन चयो त जवाबदार आज़ाद थियण खां पोइ असांखे घर में बि नथो छॾे ऐं असां दरबदर थी विया आहियूं। हुन ॿुधायो आहे त अहिड़ी शिकायत उडेरो लाल स्टेशन थाणे खे ॿीहर बि कई आहे, पर पुलिस असांजी हिकु बि नथी ॿुधे। हुन DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त जवाबदार खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।